इशू वाक़िया ख़ासि तौर ते रोडनि जे हवाले सां सिंध में पेश अची रहिया आहिनि। ताज़ो नूरियाबाद में बस खे बाहि लॻी 19 इंसानी जानियूं सड़ी फ़ौत थी वियूं आहिनि। समूरा उहे माण्हू फ़ौत थी विया ऐं तमामु वॾो इंतिहाई ॾुखाईंदड़ उहो वाक़ियो हो। उन हद जो उहो इंतिहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो हो जॾहिं उन्हनि मां जेके पहिरियां 18 माण्हू फ़ौत थिया, जॾहिं उनखे सर्द खाने में आंदो वियो त उहे 17 उते लाश पियल हुआ। त चयो पियो वञे त हीअ 18 अंग आहे, पर पोइ ख़बर पई त उहो हिकिड़ो जेको उहो लाश आहे उहो कंहिं माउ जो आहे ऐं पंहिंजे बचे खे जॾहिं बाहि लॻी उनखे भाकुर पातो आहे, उते सड़ी उते ई फ़ौत थी विया आहिनि। उनजे जिस्म सां उहो ॿारु लॻी वियो, तंहिंजे करे इहे 17 न आहिनि पर इहे 18 लाश आहिनि। उनखां पोइ हिकु औरत वधीक उहा फ़ौत थी आहे। असां हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहे समूरा माण्हू ख़ैरपुर नाथन शाह जा रहवासी आहे। ख़ैरपुर नाथन शाह जिथे ॿोॾि आई, उन ॿोॾि खां पोइ लॾपलाण थी ऐं वरी जॾहिं माण्हू वापसि वञी रहिया हुआ त हीउ वाक़ियो पेश आयो आहे। आम तौर ते जेके आम माण्हू आहिनि उहो लोअर क्लास हुजे, मिडिल क्लास हुजे, उहो ख़ासि तौर ते पब्लिक ट्रांसपोर्ट में अॼुकल्ह घणो सफ़र इन लाइ बि करे थो, पेट्रोल तमामु महांगा आहिनि। जिते 2000 में टांकी माण्हूअ जी पेट्रोल जी फुल थींदी, उते 8-10 हज़ार थियनि था। उनजे करे पब्लिक ट्रांसपोर्ट आम माण्हू इस्तेमालु करे थो। त आम माण्हू जॾहिं इस्तेमालु करे थो त सरकार जा फ़र्ज़ हुजनि था त उनजी ज़िंदगीअ खे महफ़ूज़ बणाए। जेकी ट्रांसपोर्ट हले थी उन ट्रांसपोर्ट जी रूट परमिट, फिटनेस, उन जा सर्टिफिकेट, ॿिया जेके क़ानूनी घुरिजूं आहिनि उहे उन्हनि जूं वेंदे एतिरे क़दुरु जो उन बसुनि में ऐं उन्हनि जेके वेगन आहिनि उन में जेकी एमरजेंसी गेट आहे उन जो हुजणु, बसुनि जी चेक करणु त छा हीअ जेकी बस आहे उन जी जेकी अगरि CNG इस्तेमालु कई वई आहे त उहा ग़ैर क़ानूनी आहे, उन ते मुकमल तौर ते पाबंदी आहे पब्लिक ट्रांसपोर्ट में। एमरजेंसी गेट छो बंदि आहे, उन ते सीटूं लॻाए चंद पैसनि ख़ातिर उन्हनि ते सीटूं लॻाए माण्हू वधाइण लाइ। माण्हुनि जी गुंजाइश 42 आहे त 62 माण्हू विहारिया था वञनि। ओवरलोड कयो थो वञे, उन जे मथां जेके ॿियूं जेके ट्रकूं वग़ैरह हलनि थियूं उन्हनि ते बि तमामु वॾो ओवरलोड उन रोड जे मथां रहे थो। त जंहिंमें अगरि उते उन ते ईअं मिसाल तौर ते अगरि उन में 5000 किलो जो रखिणो आहे वज़न त 9000 किलो रखियो थो वञे। उहे बि हादसा रोड जा पेश अचनि था। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेके इंसानी जानियूं ज़ाया सिंध में थी रहियूं आहिनि, हमेशह हीअ नूरियाबाद जो वाक़ियो उन खां अॻु में सवे अहिड़ा सान्या पेश आया आहिनि। उहे सान्या पेश थींदा आहिनि, उनखां पोइ कुझु ॾींहं ख़बरुनि हेठि मामिलो रहंदो आहे, वरी उनखे इहो चयो वेंदो आहे जेको हिकु अहम इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल साम्हूं बि ईंदी आहे। अहिड़े क़िस्म जूं FIRs थींदियूं आहिनि, क़तल ख़ता जहिड़ा मामला साम्हूं अची वेंदा आहिनि त हीअ क़तल ख़ता में अची वियो ऐं उहे रफ़ा दफ़ा थी वेंदियूं आहे। पर उहे समूरा जेके इंसान मरी वञनि था, उन जा जेके पोयर आहिनि, सॼी ज़िंदगी समूरियूं हयातियूं उन्हनि जो ख़्यालु उन्हनि जे रहे थो उन्हनि जे दिलनि में। इन अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सॼी दुनिया प्लानिंग हेठि रहे थी, डिजिटल दौरु थी वियो आहे, ऑनलाइन चेकिंग रहे थी त अगरि केरु स्पीड वधाए थो त मोटरवे पुलिस आहे, मोटरवे पुलिस मौजूदु आहे। जॾहिं हितां कराची, जीअं मिसाल तौरु कराचीअ मां बसूं निकिरनि थियूं त उन में मूवीअ जे ज़रिए, कैमरा जे ज़रिए उन जी चेकिंग कई थी वञे त पोइ उन चेक दौरान छा उन्हनि खे कीअं इजाज़त मिले थी त उहे रोडनि ते वञनि था। उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। माण्हू टोल प्लाज़ा वटि वञे थो, टैक्स जमा कराए थो, माण्हुनि जा हक़ थियनि था समूरा टैक्स ॾियण खां पोइ, त छो पब्लिक ट्रांसपोर्ट खे इन क़िस्म जो रखियो आहे। एतिरे क़दुरु अगरि असां थोरो इन में जांच वठूं था त चेचिस तब्दील कया था वञनि, उहे वधाया था वञनि, बाडी मथां उन बसुनि जी वधाई थी, पुराणियूं बाडी मुख़्तलिफ़ सूबनि में जिथे नाकारा थियल शयूं आहिनि, जांच कजे थी त उहे नाकारा थियल शयूं हिते हलनि थियूं। उन अहम सूरत हाल ते छो इन क़िस्म जूं ही कमज़ोरियूं आहिनि, छा थियणु घुरिजे, अॼोके प्रोग्राम में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कहिड़ी प्लानिंग्स हुजे, कहिड़ियूं तजवीज़ूं हुजनि, हिकमत अमलियूं कहिड़ियूं हुजनि त पुराणे ट्रेंड मां निकिरी अचूं असां। सॼी दुनिया जदीद थी वई आहे, असां पंहिंजे रोड रस्तनि खे महफ़ूज़ बणायूं, असां पंहिंजे पब्लिक ट्रांसपोर्ट खे महफ़ूज़ बणायूं त जीअं माण्हू आराम सां सफ़र करे सघे ऐं हिन क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे पेश न अची सघनि। इंतिहाई अहम अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे सिंध डॉक्टर्स इतिहाद जे सदर डॉक्टर मोहम्मद अली थलो साहिबु। डॉक्टर मोहम्मद अली थलो साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेको समूरो जेको हाईवेज़ आहिनि उते ट्रामा सेंटर्स जी केतिरी ज़रूरत हूंदी आहे, एम्बुलेंसिस जी केतिरी ज़रूरत हूंदी आहे, उन लाइ सिंध हुकूमत जे हेल्थ खाते वटि कहिड़ी प्लानिंग्स आहे। डॉक्टर साहिब वारनि कुझु साल अॻु में उन हवाले सां
कुछ सलाहूं भी ॾिनियूं लिखत में, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जॾहिं त कराची स्टूडियो में ई असांखे वहीद सियाल साहब असांखे जॉइन कयो आहे। वहीद सियाल मलीर में असांजा KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि। तव्हांखे वेलकम थो चइजे। ऐं अल्ताफ़ सचल अवाण साहब हाई कोर्ट बार जा सेक्रेटरी जनरल आहिनि, उन्हनि बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। ऐं असां कोशिशि कंदासीं नाज़रीन हिन इशूअ ते लाॻापियल जेके मोटरवे जा ऑफिसर्स आहिनि, ॿिया लाॻापियल माण्हू आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, कुझु तजवीज़ूं बि जोड़जनि, गॾियल तौर ते को कमु बि कजे त जीअं सिंध जा रोड रस्तनि ते माण्हूअ जी ज़िंदगियूं महफ़ूज़ बणिजी सघनि। तव्हांजी महिरबानी सर। डॉक्टर मोहम्मद अली थलो साहब, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां कजे त तव्हां जेके सलाहूं ॾिनियूं हुयूं उन जे हवाले सां असांखे ॿुधाइजो, उन ते केतिरो अमल थियो, थियणु छा घुरिजे, रोडनि ते ट्रामा सेंटर्स, एम्बुलेंस सर्विसिस, जेके एमरजेंसी सर्विसिस आहिनि उहे कीअं हुजणु घुरिजनि। असां मां जीअं त जॾहिं को हादसो थींदो आहे त असां वरी उन्हनि ॻाल्हियुनि खे वरजाईंदा आहियूं ऐं असां उन खां पहिरियां असांखे या असांजे इदारनि खे या असांजे जेके हुकूमत आहे उनखे इहो होश न हूंदो आहे त का प्लानिंग जेको आहे सो अॻु में ई कई वञे। जीअं तव्हां ॾिठो त जीअं पहिरीं ॿोॾ आई, उन खां पोइ हीअ ॿोॾ आई, इन विच में का प्लानिंग न कई वई। अहिड़े ई तरीक़े सां जेके रोड हादसा थिया उन में बि पहिरियां जेके हादसा थिया उहे विसरी विया। वरी हाणे जॾहिं नओं हादसो थियो त वरी उन्हनि ॻाल्हियुनि खे असां यादि कयोसीं। बहरहाल असां बीइंग ए डॉक्टर ऐं जेको आहे सो हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जे असां इन्हनि ॻाल्हियुनि खे बिल्कुलु महसूसु कयूं था त इहे शयूं जेको आहे सो थियणु घुरिजनि। ऐं असां इन जे हवाले सां को 4-5 साल अॻु में असां न सिर्फ़ु उन वक़्तु जेको चीफ जस्टिस साहिबु हो उहो बि हेल्थ जे हवाले सां ॾाढो एक्टिव हुयो ऐं उन काफ़ी जेको आहे सो माना अहिड़ा जेको आहे ऑर्डर्स बि जारी कया हुआ त असां उन्हनि ॾींहंनि में चीफ जस्टिस साहिब खे बि, मिनिस्टर हेल्थ साहिबा खे बि ऐं उन खां अलावा सेक्रेटरी हेल्थ साहिबा खे बि रिटिन में हिकिड़ा प्रोपोज़ल ॾिनासीं, जंहिंमें ओवरऑल उहे प्रोपोज़ल हुआ जंहिंमें एम्प्लॉइज़ जी बि बहितरी हुई, पेशेंट्स जी बि हुई। ऐं उन में असां हिकिड़ी सजेशन इहा बि रखी हुईसीं त जेके ट्रॉमा सेंटर्स आहिनि उहे जेके हाईवेज़ ते उहे हिते थियणु घुरिजनि। जेकॾहिं उहे ट्रॉमा सेंटर जेकॾहिं तव्हां बिल्ट नथा करे सघो तकड़ में त जेके मोबाइल यूनिट्स हूंदा आहिनि, हाणे तव्हांखे मां ॿुधायां त हिन खां अॻु में कुझु मोबाइल यूनिट्स हुया उहे करोड़नि रुपयनि जा हुया। माना तव्हां उनजो अंदाज़ो नथा करे सघो त 8-10 करोड़ रुपए जी उहा हिकिड़ो मोबाइल यूनिट हो जेको जदीद तरीन माना आलात सां जेको आहे सो उहो मुंसलिक हुयो ऐं उन में सर्जरी बि थींदी हुई। ठीकु आहे साईं। उहे जेको आहे सो हिननि उन जे लाइ कुझु डॉक्टर्स बि खयां, पैरामेडिक्स बि खयां, उन में सर्जरियूं बि थींदियूं। अचानक उहो प्रोजेक्ट बंदि थी वियो। हाणे तव्हां जेकॾहिं अॼु वञी पुछा कराईंदव त उन जा न टायर हूंदा, न उन में जेको आहे सीटूं हूंदियूं। उहो सॼो हिकु हिकु यूनिट जेको करोड़ ऐं अरबे रुपयनि जो किथों हिननि पिनियो हूंदो, ख़रीद करणु त हिननि जे वस में कान्हे। पिनण जा माहिर आहिनि असांजे सिहत वारा, पिनियो हूंदनि उहो खाई खपाए छॾियो हूंदनि। त असां हिननि खे हिकिड़ी सजेशन ॾिनी हुईसीं त साईं ॾिसो, जेको हादसो थींदो आहे, हादसो जेको रोड ते थींदो आहे उन में जेका डेथ थींदी आहे उन जा मेन जेको रीज़न हूंदो आहे उहो ब्लीडिंग हूंदो आहे। ऐं ब्लीडिंग जेॾी महिल तमामु घणी ब्लीडिंग थी वेंदी आहे त उहो जेको आहे सम्झो हाइपो वॉल्यूमिया में हलियो वेंदो आहे, उनजो वॉल्यूम अंदरि ख़तमु थींदो आहे, उनजी माना जिस्म में जेको आहे सो का शइ बचंदी कान्हे त उहो सर्वाइव करे। ॿियो हूंदो आहे त फ्रैक्चर्स जेको आहे सो माना थी वेंदा आहिनि। हिकिड़ा अहिड़ा फ्रैक्चर्स हूंदा आहिनि जिन खे जेकॾहिं फौरी तौर ते सपोर्ट ॾिनी वञे त उहो माना वधीक कॉम्प्लिकेशन्स खां बची वेंदो। जे न त मिसाल तौरु का अहिड़ी इंजरी आहे जेका हेड इंजरी आहे या को करंगे में का अची वई आहे, उहा जेसिताणी तव्हां उनखे माना पहुचाईंदव अस्पताल तेसिताणी उहा वधी वेंदी। त असां हिननि खे इहा सलाह ॾिनी हुईसीं त न सिर्फ़ु जेको आहे सो हाईवेज़, पर मिसाल तौरु कराचीअ में बि जेको आहे तव्हां जेके नंढड़ा टाउन आहिनि उन में एमरजेंसी सेंटर्स छो नथा क़ाइमु कयो। तव्हां जेको आहे सो OPD सर्विस रुॻो ॾींहं जो छो आहे, शाम जो छो न आहे? तव्हां 3 शिफ्टुनि में छो नथा OPDs जेको आहे हलायो? छो जेको आहे मरीज़ जेको आहे सुबुह जो बगल में फाइल खयूं बीठो हुजे ऐं जेको आहे 400 मरीज़ हिकिड़ो डॉक्टर जेको आहे 150-200 मरीज़ ॾिसे थो, कंहिं ते ध्यानु कोन थो ॾिए ऐं उहो रुॻो ईअं आहे बसि अदा खंघा बुखार आहे, ठक 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 हिकिड़े मिंट में जेको आहे मरीज़ खे फारिग करिणो आहे। हिन कन मां ॿुधणो आहे, होॾो लिखणो आहे, काई डायग्नोस कोन्हे। मां अॼु बि ॿुधायां थो त सरकारी अस्पतालुनि में एतिरो जेको आहे ओवरलोड आहे जो मरीज़ डायग्नोस थियण त परे जी ॻाल्हि आहे। सिर्फ़ु इहो माना हिकिड़ी टके जी हिकिड़ी दवा आहे ऐं उनजो बि को रिकॉर्ड माना मौजूदु न हूंदो आहे त उहे दवाऊं केतिरियूं आयूं केतिरियूं। पर बहरहाल अॼु असांजो जेको मौज़ू आहे इन सजेशन खे असांजा हेल्थ डिपार्टमेंट वारा, छो त मां अर्ज़ु कयां त हेल्थ डिपार्टमेंट में ख़ासि तौर ते आहे त सभिनी डिपार्टमेंट जो इहो हाल त हेल्थ डिपार्टमेंट में अकाबरीन वेठा आहिनि। अकाबरीन उहे अहिड़ा अकाबरीन आहिनि जिन जी नज़र ॿियनि ते पवे ई कोन थी। हुननि खे तव्हां सजेशन ॾियो, तव्हां ख़तु लिखो, तव्हां हुननि खे कुझु बि खणो, पनो खणी फिटी था करे सघनि। उहो हुननि जे जेको अंदाज़ो आहे उन्हनि जो इहो चवणु आहे त न मिनिस्टर साहिब खां वधीक को दुनिया में अकाबर आहे, न हेल्थ सेक्रेटरी खां वधीक को दुनिया में अकाबर आहे। उहो सम्झंदा असांखे ॿियो को बेवकूफ़ माण्हू कीअं थो सजेशन ॾेई सघे। त इन करे हिननि ॻाल्हियुनि ते न हिननि जी प्लानिंग रही आहे न आहे। वरी जे थींदी त माशाअल्लाह
10 अरब रुपयनि जी उन ते बजट लॻंदी ऐं उन मां ख़र्चु थींदा 10 करोड़। असां हिननि खे इहो बि असां चयोसीं, मां उन में बिल्कुलु वाज़े नमूने सां लिखियो हुउमि त साईं तव्हांखे असां नंढड़ी बजट में विदिन लखनि जी बजट में असां तव्हांखे इहो सॼो मॉडल ठाहे ॾेई सघूं था। तव्हांखे का ज़रूरत न आहे अरबे रुपयनि एलोकेट करण जी, पर बहरहाल तव्हां ॾिसो इहो कमु ईअं ई हलंदो रहंदो। कुझु लखनि जे अंदरि बि असां ई करे सघूं था ट्रामा सेंटर? साईं ॾिसो असम साहिबु हिकिड़ो त ॾिसो हाणे जीअं आहे मिसाल तौरु असांजो सॼो ज़ोर हूंदो आहे, असां हिननि खे हिकिड़ो चयोसीं जीअं तव्हां हाणे ॻाल्हि कई थी डिजिटल दौरु आहे, कंप्यूटराइज़ दौरु आहे, असां लिंक कयूं हिक ॿिए सां विदिन सेकेंड्स। असां मूंखे तव्हां ॿुधायो त हिकिड़ो माण्हू लाड़काने मां जेको आहे निकिरे थो, उहो कराची जॾहिं उनखे मरीज़ खे खणी था अचनि, हिते अची रुलंदो थो वठे, उनखे बेड कोन थो मिले, उनखे ICU में जेको आहे छो उतां उहो निकिरे थो। असां अहिड़ा असां हिन खे सजेशन ॾिनीसीं त सभु अस्पतालूं पाण में ऑनलाइन लिंक हुजनि। जेकॾहिं लाड़काने में को माण्हू निकिरे थो त हिते उनखे बेड अलाट थियल अॻु में ई उनखे ख़बर हुजे, बाबा तव्हांखे जिना में सिविल में फलाणो नंबर बेड अलाट थियो आहे, तव्हां सिधो उते पहुचो। हुतां हो खणी माना 10 कलाक रुलाईंदा, पेशेंट हिते अची जेको आहे इमरजेंसी ताईं मरी थो वञे। उन खां अलावा असां हिननि खे चयोसीं त ट्रॉमा सेंटर जेके आहिनि, तव्हां ॾिसो जेकॾहिं कराचीअ में तव्हांजे हर हुन सेंटर में तव्हां न ठाहियो बिल्डिंग, तव्हां हिकिड़ो नंढिड़ो जेको आहे 20,000 जी का दुकानु वठी जेको आहे किराए ते, उन में आहे छा फ़िलहाल असांखे इमरजेंसी सपोर्ट ॾियणी आहे न साईं, जेसिताईं वॾी कंहिं अस्पताल में पहुचे। अहिड़े ई नमूने सां असां हिननि खे चयोसीं त तव्हां नंढा नंढा सेंटर उते हिकिड़ो डॉक्टर जी माना हिकिड़ी ड्यूटी माना हुजे, ऐं उन जे लाइ 4-5 शयूं खपंदियूं आहिनि। इमरजेंसी कवर जे लाइ तव्हांखे वॾी शइ जी ज़रूरत कान्हे न, इमरजेंसी कवर लाइ को फ्रैक्चर थियो आहे, उनखे तव्हांखे सपोर्ट ॾियणो आहे त उहो फ्रैक्चर वधीक माना ख़राबु न थिए, अस्पताल ताईं पहुचंदे उहे हॾा वधीक या नर्व्स खे या कंहिंखे जेको आहे डैमेज न कनि वधीक, उहो माना माण्हू जेको आहे उनजी जिस्म सलामत रहे। उन खां पोइ जेकॾहिं उनजो फ्लूइड जेको आहे निकिरी वियो आहे, रतु निकिरी वियो आहे, त उनखे उनजो हेमॉक्सिल वग़ैरह हिकिड़ी जेको आहे अहिड़े क़िस्म जा फ्लूइड्स हूंदा आहिनि जेके असां उन्हनि खे एतिरो ॾेई सघूं था त उहो अस्पताल ताईं पहुचे थो, हाइपोवॉल्यूमा में न वेंदो ऐं हू माना सर्वाइव करे वेंदो। त इहे को एॾी वॾी माना साइंस कान्हे जेका असां माण्हू न बचाए सघूं, माण्हू बचाए सघूं था पर नियत सुठी कान्हे। ठीकु आहे डॉक्टर साहब। अल्ताफ़ सचल अवान साहब, तव्हां मिसाल ख़ैरपुर नाथन शाह जा बि तव्हां रहवासी आहियो, हाई कोर्ट बार जा सेक्रेटरी बि आहियो, त हिन जेको रोड आहे हिते ही जेको नूरियाबाद में वाक़ियो पेश आयो आहे, या तव्हां सफ़र बि कंदा रहो था, ही जेको जामशोरे खां मांझंदि इन रोड ते तमामु वॾा हादसा पेश अचनि था, क़ानूनी तौर ते असां हिन खे कीअं ॾिसूं? खोड़ दफ़ा ईअं थियो आहे क़तल ख़ता वग़ैरह जूं ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि ऐं रफ़ा दफ़ा थी था वञनि, त क़ानूनी तौर ते अगरि हीअ असांखे कमज़ोरियूं हुजनि थियूं या कुझु नाहेलियूं केरु माण्हू कनि था, उनजे करे इंसानी जानियूं हलियूं थी वञनि, त कानून इन खे कीअं थो ॾिसे, कीअं FIR थियणु कीअं घुरिजे हिन जी? अल्ताफ़ साहब आवाज़ अचे थो तव्हांखे? जी जी बिल्कुलु, मुंहिंजो अचे थो आवाज़? जी जी बिल्कुलु अचे थो। तव्हां मुंहिंजो सवाल ॿुधी सघिया हो? हा हा मूं ॿुधो आहे। जी 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 अल्ताफ़। जी अदा कानूनी तौर ते जेको आहे सो FIR त इहो जेको हिकिड़ो प्रोसीजर आहे जंहिंमें FIR जेको विक्टिम हूंदा आहिनि उन जा जेके ऐसे गर्भाती जेके को माण्हू थी थो वञे त उन में उहो FIR काटे थो, पर मेन जेको फैक्टर आहे उहो इहो आहे त इहा शइ ॾिसणु घुरिजे त जेको हीउ हादसा थियनि था उन जे पुठियां मुहरकात कहिड़ा आहिनि। छो त ॾिसो जेकॾहिं FIR कटण खां पोइ जेके हुनजा मालिक आहिनि, जेके हुनजा पोयर आहिनि फौजियुनि जा, उहे हुनखे माफ़ था करे छॾनि त उहो FIR त जहिड़ो इनफैक्ट थी वई, कंहिं कमकाज न रही। बाक़ी जेका रही ॻाल्हि आहे त जेकॾहिं कानून जे हवाले सां त असां वटि जेको आहे टोटल जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे पंहिंजो कमु करण लाइ तयारु कोन्हनि के, हुननि में इहा शइ कान्हे का त जेकॾहिं का गाॾी आहे उन जी मेंटेनेंस थियणु घुरिजे, उनजो मेंटेनेंस सर्टिफिकेट हुजणु घुरिजे। उनखां पोइ ड्राइवर आहे, उन ड्राइवर खे बि ॾिसिजे त ड्राइवर जेको आहे उन वटि लाइसेंस आहे ऐं लाइसेंस कीअं उनखे इशू थियल आहे। असां वटि अंधे नगरी इहा आहे त जेके से अंधनि खे बि ड्राइविंग लाइसेंस अल्ताफ़ साहब पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था, माफ़ कजो। आतिफ़ शहज़ाद साहब SP मोटरवे आहिनि ऐं हिन समूरी सूरताल खे उहो जांच भी करे रहा है, इंक्वायरी भी करे रहा है। अस्सलाम वालेकुम आतिफ़ शहज़ाद साहब। जी वालेकुम अस्सलाम। आतिफ़ साहब, हम डिस्कशन इसी मौजू पर कर रहे हैं कि ये जो बस का हादसा पेश आया उसमें लोग उनकी जानें, कीमती जानें चली गई, तो उस पर आपके पास रिपोर्ट क्या है? क्योंकि जब जो फुटेजेस हमें नज़र आ रहे हैं तो पहले बस को बैक साइड आग लगी हुई है, तो क्या इमरजेंसी बुनियादों पे कोई सर्विस मौजूद थी, नहीं थी, क्या किया गया था? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं आपका शुक्रगुजार हूँ, आपने मेरे से ख्यालात के लिए रब्ता किया।
नेशनल हाईवे और मोटरवे पुलिस जो है वो अपने रोड यूजर्स के लिए हमेशा से इकदाम करती रहती है और उनकी सलामती के साथ एक जगह से दूसरी जगह जाने में मदद करती है जी। हमें इस चीज़ का बहुत दुख और अफसोस है कि ये कीमती जानें जो हैं, जो कि हमारे प्यारे वतन के लोग थे, उनकी ज़ाया हुई और उसमें उनके लवाहकीन के साथ भी हमदर्दी करते हैं। अल्लाह ताला उनके दर्जात बुलंद करे। इस बात में जी जो हमारी प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन अभी तक जिसमें जो चीज़ ज़्यादा प्रोमिनेंट नज़र आ रही है वो इसका जो एसी सिस्टम है बस का, उसमें टेक्निकल फॉल्ट आया और उस क्योंकि आपको पता है ये एसी सिस्टम और इवन इंजन जो है, ये एसी बसें जो हैं, बड़ी बसें, इनका बस की बैक साइड पे ही होता है ये सारा सिस्टम और वहीं से आगे फिर ये सारा सर्कुलेटेड है। तो उसमें ओरिजिनली ये आग लगी। जो पिछली बिल्कुल सीटों पे बैठे हुए लोग हैं उनसे भी हमने जब इंटरव्यूज किए हैं उसमें भी यही बात नजर आई। उन्होंने कहा जी कि जैसे ही हम गाड़ी के अंदर बैक साइड से धुआं और आग के शोले फील हुए तो हमने इमीडिएटली ड्राइवर को बताया। तो हमारा अंदाजा है कि ड्राइवर ने गाड़ी रोकते रोकते जो 1-2 किलोमीटर जो डिस्टेंस तय हुआ तो उसकी वजह से वो आग उस वक्त तक थोड़ी ज्यादा भड़क चुकी थी। फिर दूसरा ये है कि लोगों ने वो मतलब हमें हमारी जो पेट्रोलिंग गाड़ी थी वो तो एग्जैक्ट 2 से 3 किलोमीटर के फासले पे थी। अच्छा। वो हमारे अफसरान भी पहुंचे हैं और इन लोगों ने खुद भी हिम्मत की है और इसमें से रेस्क्यू की एक्टिविटी हुई है। लेकिन वो उसमें जो औरतें और बच्चे थे और ये भी एक थोड़ी सी नोटिसेबल बात है, बदकिस्मती की बात थी, इसमें औरतें और बच्चे इस ज्यादा बस की बैक साइड पे थे। अच्छा। आपको पता है औरतें और बच्चे वो थोड़े होते भी कमजोर हैं और फिर उनका रिस्पांस ऐसी सिचुएशन में थोड़ा सा स्लो होता है। तो ये आग जो है वो तेजी से भड़कती रही और फिर ऐसा ऐसा जब इस आग ने बस को अपनी लपेट में ले लिया तो फिर बहुत सारे लोग जो रेस्क्यू हो सके, तकरीबन टोटल 50 से ज्यादा लोग थे इस बस में। अच्छा। और उसमें से 18 के करीब जो कंफर्म है लोगों की कैजुअलिटी हुई है। तो इसका मतलब यह है कि 30 से 35 के करीब लोग जो हैं वो रेस्क्यू होने में कामयाब हुए और फिर जब आग ज्यादा बढ़ गई और वो फिर बेकाबू हो गई और उसकी वजह से वो उसका फ्यूल का और वो बाकी जो, क्योंकि आपको पता है इसकी जो सीटें हैं उसमें फोम और रेक्सीन और वो तो थोड़ी सी आग भी चलेगी तो वो बड़ी तेजी से फिर वो हो जाती। फिर आग और धुएं का जो ना बस के अंदर जो है ना वो ज्यादा हो गया तो उसकी वजह से फिर ये कैजुअलिटीज औरतें और बच्चे जो हैं वो ज्यादा हैं। अच्छा आतिफ साहब, जैसे हम देखते हैं व्हीकल मूवी मेकिंग प्लान आपके पास होता है तो फिटनेस उनका चेक करना, रूट परमिट उनकी चेक करना, उनके जो इमरजेंसी गेट है वो चेक करना, तो इस बस में क्या चेक की गई थी जो रिक्वायरमेंट्स थी? जी जी बिल्कुल। इसमें इस बात का जो फिटनेस सर्टिफिकेट है ये जून का इशू हुआ है, सिंध गवर्नमेंट का ही इशू है। अच्छा। और इसके अलावा इसके पास वैलिड रूट परमिट था और इसके अलावा डेली जो हमारी ये इवनिंग में खास तौर पर हम बसों में चोरी डकैती के हवाले से इकदाम लेते हैं, उसमें एक कदम ये भी लेते हैं कि शाम के टाइम से बसों की मूवी बनना शुरू हो जाती। तो इस बस ने कठोर पे जो हमारा मूवी पॉइंट है वहां पे ये नहीं रुकी। अच्छा। तो उससे अगली जो पेट्रोलिंग मोबाइल है उसको मैसेज दिया गया, उन्होंने बस को वापस मूवी पॉइंट पे भेजा। जब इसको देखा गया तो उसमें फिर इन लोगों ने बताया कि ये नॉर्मल जो है ट्रांसपोर्ट बस नहीं है, ये हमारी एक मखसूस फैमिली है जो कि कराची से शिफ्ट हो रही है डाड़काना का एक एरिया है, सलाम मुतासरीन से। तो उसको फिर तसल्ली की गई। इवन इसमें हमने इसको फाइन भी किया कि भी आपको जब पता है कि इस मूवी पॉइंट पे रोक के प्रॉपर गाड़ी को चेक करा के फिर आपने जाना होता है, उसकी फिर हमने जुर्माना भी किया। एनीवेज हमारे अफसर ने जो मौके पे मौजूद था इसको चेक किया तो उसमें वो ये तकरीबन जहाँ पे आग लगी है वहां से तकरीबन 60 किलोमीटर पहले इस गाड़ी को प्रॉपर चेक किया गया। अच्छा। उसमें इसके पास बाहर जो है वो फिटनेस सर्टिफिकेट भी है और वो बाकी दुआ। अच्छा आतिफ साहब, ये कोई पुरानी बस थी? जैसे हमें मालूम हो रहा है कि ये कोई पुरानी बस थी। हाँ मैं उसमें अर्ज कर देता हूँ, ये अभी जो आपका जो क्वेश्चन किया ये बहुत इम्पोर्टेंट है जी। और इसमें चंद जो इन्वेस्टिगेशन के हवाले से हमें आने वाले वक्त में भी ये बड़ी इंपॉर्टेंट बातें इसमें से निकलनी है
ये बस ओरिजिनली 2004 डेवो कंपनी की थी और मेरा शायद यकीनन डेवो जो बस सर्विस है उसमें ही इस्तेमाल होती है। अच्छा। फिर डेवो जो जो बड़ी कंपनियां हैं, इंटरनेशनल कंपनीज हैं, वो एक खास, आपको पता है, माइलेज तक, जब तक गाड़ियां दुरुस्त हालत में होती हैं उस वक्त तक इस्तेमाल करते हैं। उसके बाद उन्होंने एक जो और शख्स है, प्राइवेट पाकिस्तानी शख्स है, उसको ये डेवो कंपनी ने बस सेल कर दी। अच्छा। वहां से फिर अब तीसरे इस वक्त जो जिनके हवाले थी जी। नूर साहब, उनको ये उन्होंने बस उनके हवाले हुई और इस दौरान तकरीबन 2018 या 19 में इस बस को अपग्रेड किया गया, कन्वर्ट किया गया। अच्छा। वो जो पुरानी बस थी उसको खत्म करके चेचिस बढ़ाई गई, इसको ऐसे यू टॉन्ग में कन्वर्ट किया। अच्छा। और इसकी हालत बेहतर की, इसकी बॉडी और वो जो जितने भी बाकी सारे मामलात हैं। अब ये जो पाकिस्तान में कन्वर्जन का एक है, आपको भी पता है, अगर जो भी इंटरनेशनल स्टैंडर्ड्स की कंपनी है, जिस तरह कारें हैं या बस ट्रक की कंपनी हैं, उनके अंदर बहुत अच्छे पैरामीटर्स हैं, टेस्टेड चीजें होती यूज। जी। जबकि लाहौर में या कराची में या हमारे मुल्क के और हिस्सों में इस तरह से जो पुरानी गाड़ियां उनको लेके उनको अपग्रेड करके, हाँ बिल्कुल आतिफ साहब, ये इतलात हैं कि ये भी इतलात मिल रहे हैं कि जैसे पंजाब सूबे से या दूसरे सूबों से पुरानी नाकारा गाड़ियां भी सिंध में चल रही हैं, ऐसे आपके पास इतलात हैं? नहीं, मैं अर्ज कर देता हूँ। इस गाड़ी में भी जिस तरह मैंने अर्ज किया कि ओरिजिनली पुरानी गाड़ी थी, लेकिन इसको अपग्रेड करके इसकी कंडीशन इस वक्त जो थी वो बड़ी बेहतरीन हालत में थी। इसको इन्होंने बल्कि अपग्रेड करके यू टॉन्ग में कन्वर्ट करके ये इस्तेमाल कर रहे थे और ये मतलब 2 से 3 साल इस हवाले से ये पुरानी गाड़ी थी। तो लेकिन मेरा मानना यह है कि इसमें जो मटेरियल है वो और जो लोकल लेवल पे ये कंपनियां कन्वर्जन करती हैं, शायद ये उस म्यार का, उस स्टैंडर्ड का नहीं है कि जो इस ऐसी सिचुएशन अगर आग लग जाए या एक्सीडेंट हो जाए तो उसमें अगर इनका मटेरियल वो जो स्टैंडर्ड कंपनीज हैं वो उस म्यार का हो तो शायद इस तरह से अगर खुदा न खास्ता हादसा हो जाए या आग लग जाए तो उसमें लॉस ऑफ लाइफ बहुत कम हो। अच्छा आतिफ साहब, जैसे लोग हैं, ऐसा हादसा हो चुका है तो मोटरवे के पास कोई ट्रामा सेंटर या कोई ऐसी सहूलियात मौजूद हैं जो इमरजेंसी बुनियादों पे आपकी इमरजेंसी सर्विस हो? जी जी बिल्कुल। इसमें यह है कि ये वाकया क्योंकि M9 पे हुआ है तो M9 पे ये इंसिडेंट हुआ है 93 किलोमीटर पे जी। तो इसके 1.5 से 2 किलोमीटर के पास ही जो मोटरवे पुलिस का ऑफिस है नूरियाबाद पे 9695 पे, तो यानी कि 2 से 3 किलोमीटर के फासले पे वहाँ पे एक अच्छा ट्रॉमा सेंटर मौजूद है। और इसी वजह से ये जितने लोगों का, इवन बहुत सारे लोगों को धुएं की वजह से या कुछ थोड़ी सफोकेशन फील हो रही थी जी। तो वो हमें रेस्क्यू और रिकवरी में भी आसानी रही। ये ट्रॉमा सेंटर इसके करीब। अच्छा आतिफ साहब, आखिरी क्वेश्चन है, पंजाब के लिए भी इतला है कि वहाँ ऑनलाइन सिस्टम स्टार्ट है, सर्विस है, क्या सिंध में वो मौजूद नहीं है? किस चीज़ का जी? ऑनलाइन जी चेक करने का, मोटरवे के पास व्हीकल ई सिस्टम जिसे कहा जाता है। हाँ, इसमें हमने ऐसा किया है कि हमने यहाँ पे भी ये बिल्कुल आईजी साहब की हदायत के मुताबिक 2 काम हम कर रहे हैं। एक तो जो इमरजेंसी एग्जिट सिस्टम है उसको हम पिछले तकरीबन 2 से 3 हफ्ते हो गए हम उसको चेक कर रहे हैं हर एसी बस का। जिसमें नहीं है तो हम मालकान को फोर्स कर रहे हैं कि बराए मेहरबानी लोगों की सेफ्टी को मद्देनजर रखते हुए ये एग्जिट जो बस के अंदर होता है और उसके साथ हैमर होता है, और इवन हमारे अफसरान हर मूवी पॉइंट पे रोक के लोगों को, जो आम पब्लिक है, उसको भी ब्रीफिंग देते हैं, हदायत दे रहे हैं कि अगर खुदा ना खास्ता गाड़ी में कोई हादसा हो जाए, कुछ हो जाए, आपको रास्ता ना मिले तो ये सेफ्टी एग्जिट जो रास्ता है इसको इस्तेमाल करें। इसी सिलसिले में मेरी 2 हफ्ते पहले मीटिंग हुई है सिंध गवर्नमेंट के जो प्रोविंशियल सेक्रेटरी साहब हैं उनके साथ मैंने इस बसों के अंदर फायर एक्सटिंग्विशर की जो कमी है और इसी तरह से सेफ्टी एग्जिट है और इनकी क्वालिटी को बेहतर करना है, रूट जो बसों को इशू होते हैं, इन सारे मामलात में मोटरवे पुलिस की इनटेक दी जाए ताकि जो कई प्रोविंशियल लेवल पे कुछ डिपार्टमेंट्स कुछ चीज़ों को इग्नोर कर देते हैं, तो हम क्योंकि लॉ एनफोर्समेंट एजेंसी हैं, हाईवेज के ऊपर, मोटरवेज के ऊपर, और यहाँ पे अगर कोई अच्छी हालत में गाड़ियाँ हो तो फिर ही वो
लॉन्ग रूट पे चल सकती हैं। उस हवाले से भी मैंने डिटेल से मीटिंग की है, उनको रिटर्न रिक्वेस्ट भी भिजवाई है और उन्होंने मेरे से वादा किया है कि हम इन चीज़ों को जब भी हम करते हैं अगली मीटिंग, तो हम इसमें मोटरवे पुलिस को भी इंशाल्लाह आइंदा से ऑन बोर्ड लेंगे, ताकि ये बसों की क्वालिटी को, सर्विस को और इनके सेफ्टी के इक़दामात को और बसों की जो कंडीशन है उनको बेहतर किया जा सके, ताकि पहली तो बात है कोई हादसा ना हो, खुदा ना खास्ता अगर हादसा हो जाए तो उसमें फिर उस बस के अंदर इतनी सकत हो, इतनी जान हो, उस बस है, ट्रक है, वैगन है, कि वो लॉस ऑफ लाइफ कम से कम। ठीक है, बहुत शुक्रिया आतिफ शहजाद साहब, आपने KTN न्यूज़ को वक्त दिया। वहीसियाल आतिफ शहजाद साहब SP साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया, ट्रामा सेंटर जे हवाले सां बि हू चई रहिया आहिनि, तव्हां बि इन रूट ते रिपोर्टिंग कंदा रहिया आहियो, त ट्रामा सेंटर्स जी छा मोटरवे पुलिस तरफ़ां जेके चयो पियो वञे त उहे मौजूदु आहिनि, उते कमु हली रहियो आहे? असलम साहब, तव्हांखे इंतिहाई अफ़सोस वारियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं त 11 ऐं 12 जनवरी 2015 में गुलशन नदी भरिसां हिकिड़ो लिंक रोड आहे, उते हिकिड़ो हादसो पेश आयो। इंतिज़ामी लापरवाही जी हद इहा हुई त राति जे 12 लॻे जेका 11:50 ते उहा बाहि लॻी ऐं सुबुह 4 वॻे ताईं रेस्क्यू एॾो जो अमल थधो हो, न फायर ब्रिगेड पे आहियूं। उन वक़्तु ममताज़ ज़खरानी ट्रांसपोर्ट जो वज़ीर हो ऐं शोएब सिद्दीकी जेका कमिश्नर कराची हो, उन्होंने पाण बि अची फायर ब्रिगेड लाइ ख़ासि तौर ते उहो चयो, पर सूरत हाल इहा रही त 69 माण्हू सड़ी फो थी विया। न सिंध पुलिस जो को उते किरदारु नज़र आयो, न उते जेके सूबाई वज़ीर MNA जो को किरदारु नज़र आयो, न वरी हालति इहा आहे जो असांजे हिन कराची माना जिनाह सिविल या आबासी खां वेंदे तव्हां सखर घोटकी वञी कमूशई ते वञो या इंडस हाईवे जामशोरो जो तव्हां पासो खणो, या जेकॾहिं ठटो वञी बदीन वारो तव्हां पासो खणो, जोॾो वञो मीरपुर खां असीं हलिया वञो, त हिकिड़ी ज़िमेदारी आहे नेशनल हाईवे ऐं मोटरवे जी वफ़ाक़ ताईं, ॿी ज़िमेदारी आहे सूबाई, जेके सूबाई अस्पतालूं आहिनि, तव्हांखे हैरत थींदी त उते बुखार जी टेबलेट न आहे त हेॾे वञनि हादिसनि खे मुंहुं ॾियण जे लाइ को बि इंतिज़ाम न आहे। मिसाल हिकिड़ो तव्हां जेको सवाल कयो ट्रामा सेंटर 2015-16 में मोटरवे ऐं इंडस पंहिंजो इन दंबा ॻोठ आहे, सुपर हाईवे ते दंबा ॻोठ ऐं तमामु मशहूरु जॻह आहे, उते ॾाढो बेस्ट पॉइंट हुयो। उते मुंहिंजे ख़्याल में मूंखे मुंहिंजी जेका यादाश्त कमु थी करे वज़ीर आला ऐं उन वक़्तु जे गवर्नर अची उते इफ़्तिताह कयो ट्रामा सेंटर, जेको नेशनल हाईवे जो ट्रामा सेंटर हो, उहो 3 साल बि नेशनल हाईवे अथॉरिटी न हलाए सघी। आली शान ट्रामा सेंटर आहे ऐं तमामु वॾी उते मशीनरी जेके आलात जेके हिन में कमु ईंदा आहिनि, सर्जन्स, टेक्निकल स्टाफ। अफ़सोस सां उहो चवणो थो पए 2019 में उनखे तालो लॻी चुको आहे, 2022 थी वियो आहे ऐं जंहिं जाइ ते हीउ हादसो पेश आयो आहे, हिकिड़ो लिंक रोड ते 2015 में हादसो पेश आयो, सिंध गवर्नमेंट कुझु न कयो, वरी जेको हाणे हादसो पेश आयो, इन खां पहिरीं तव्हांखे यादि हूंदो त इन ई नूरियाबाद ते हिकिड़ो वेन हादसो बि पेश आयो, जंहिंमें बि मासूम ज़िंदगियूं सड़ी फो थी वियूं। तव्हांखे यादि हूंदो त खैरपुर पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। अमित कुमार साहब सेक्रेटरी आहिनि प्रोफेशनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी जा, उन्होंने असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम अमित साहब। हेलो अमित साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अमित साहब, डिस्कशन असांजी रोड हादसनि ते ई हली रही आहे, ख़ासि तौर ते खैरपुर नाथन शाह वासी जेके नूरियाबाद वटि सड़ी फोत थिया आहिनि, त तव्हांजो जेको डिपार्टमेंट आहे उन हवाले सां मालूम कंदासीं त जेके बसिस आहिनि, पब्लिक ट्रांसपोर्ट आहिनि, उनखे फिटनेस सर्टिफिकेट हुजनि, ॿियूं जेके क़ानूनी घुर्जूं आहिनि उहे कीअं पूरियूं कयूं वेंदियूं आहिनि, कहिड़ा तव्हां वटि हुन लाइ घुर्जूं हूंदियूं आहिनि त तव्हां उन्हनि खे ॾियो था ऐं कहिड़ियूं शयूं चेक कयो था, जंहिंखां पोइ उन्हनि खे तव्हां सर्टिफिकेट जारी कयो था? जी बिल्कुलु, मां अर्ज़ु कंदो हलां असलंगी साहब त असांजे जेका आहिनि सा मतिलबु ईयर में 2 दफ़ा जेका आहे सा फिटनेस सर्टिफिकेट थींदी आहे, जेका कंसर्न मोटर व्हीकल इंस्पेक्टर हूंदा आहिनि उहे कंदा आहिनि। त उन में फिज़िकली गाॾी जी पूरी वेरिफिकेशन थींदी आहे, इंस्पेक्शन थींदी आहे, उन खां पोइ उन जो फिटनेस सर्टिफिकेट जारी कयो वेंदो आहे। इहो साल में 2 दफ़ा इहो कंपलसरी आहे, मैंडेटरी आहे, हर व्हीकल लाइ पब्लिक स्टेज कैरियर हुजे या पब्लिक कैरियर हुजे, उन्हनि खे जेका आहे साल में 2 दफ़ा फिटनेस सर्टिफिकेट वठणु ज़रूरी आहे, मैंडेटरी आहे। त उन में फिज़िकली इंस्पेक्शन थींदी आहे, हर हिकु शइ जी पूरी तरीक़े सां इंस्पेक्शन थींदी आहे ऐं पोइ उहो सर्टिफिकेट इशू कयो वेंदो आहे। उनखां पोइ परमिट रिन्यूअल थींदो आहे ऐं परमिट इशू थींदो आहे। अच्छा अमित साहब, अक्सर असां बसुनि में ॾिसंदा आहियूं त एमरजेंसी गेट असांखे नज़र न ईंदो आहे। असां खोड़ दफ़ा हुन में सफ़र कयो आहे त
त उन तव्हां छा उहो चेक कंदा आहियो त एमरजेंसी गेट ते छो सीट क़ाइमु आहे? जी बिल्कुलु, मां अर्ज़ु कंदो हलां त जेके बि नयूं गाॾियूं अचनि थियूं पियूं उन में एमरजेंसी गेट, हैमर वग़ैरह सभु कुझु अवेलेबल हूंदो आहे। अच्छा। ऐं जॾहिं फिज़िकली इंस्पेक्शन बि थींदी आहे त बि उहो इंश्योर करायो वेंदो गेट आहे। इन खां अलावा असां कल्ह बि मीटिंग कई आहे सभिनी ट्रांसपोर्टर्स सां, जंहिंमें उन्हनि खे स्ट्रिक्टली असां वार्न कयो आहे त जेके हिननि जूं पुराणियूं गाॾियूं आहिनि उन में हिकु त एमरजेंसी गेट अवेलेबल हुजे, अपार्ट फ्रॉम दिस उन में हैमर हुजनि, फर्स्ट एड बॉक्स हुजनि, फायर एक्सटिंग्विशर हुजनि, जेके बि इंटरनेशनल स्टैंडर्ड आहिनि उहे सभु पूरा कया वञनि। हिकिड़ो स्ट्रिक्ट अल्टीमेटम ॾिनो वियो आहे ऐं उन खां पोइ उन्हनि ते कार्रवाई बि थींदी। कार्रवाई में सिर्फ़ु उन्हनि जा सिर्फ़ु चालान न थींदा, उहे गाॾियूं सभु इम्पाउंड कयूं। अच्छा अच्छा, जेके तव्हां कार्रवाइयूं कयो था उन में कोई ॾंड वग़ैरह विझो था, कैंसिल कयो था तव्हां उन्हनि जी जेकी रूट परमिट आहे? जी बिल्कुलु बिल्कुलु, त रिकलेस ड्राइविंग थी वई या केयरलेस ड्राइविंग थी वई, रैश ड्राइविंग थी वई, उन्हनि ते परमिट बि कैंसिल कया वेंदा आहिनि। एंड बाज़ औक़ात ईअं बि थींदो आहे का कंपनी जेका बार बार उहा रिपीट कई वेंदी आहे त उहा कंपनी बैन बि थी वेंदी आहे। अच्छा, छा थियणु घुरिजे अमीर साहब? डिस्कशन बि इहा ई करे रहिया आहियूं त कुझु थियणु घुरिजे, मैकेनिज़म जुड़णु घुरिजे त जीअं हेॾा वॾा हादसा, माण्हुनि जूं ज़िंदगियूं हली वञनि थियूं, कुझु बहितरी अचे, असां हेॾा हादसा न थियनि, उन लाइ थियणु छा घुरिजे? कहिड़ो प्लान हुजणु घुरिजे? सॼी दुनिया हाणे जदीद थी चुकी आहे। जी बिल्कुलु, तव्हां सही पिया, ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। तो असां इन ते वर्क बि कयूं पिया, इंश्योर कयूं पिया त जेके बि इंटरनेशनल स्टैंडर्ड आहिनि सेफ्टी मेजर जा उहे सभु इंश्योर कया वञनि, जंहिंमें तव्हांजा सेफ्टी गेट बि थी विया, हैमर बि थी विया, फर्स्ट एड बॉक्स थी विया, फायर एक्सटिंग्विशर थी विया, स्टॉप कॉन्स थी वियो, डैशबोर्ड कैमरा थी वियूं, त इहे सभु असां जेका आहिनि इंश्योर करायूं पिया। अपार्ट फ्रॉम दिस त कंहिं बि गाॾी में जेकॾहिं इहे शयूं न आहिनि त उनजी फिटनेस वग़ैरह जारी बिल्कुलु बि न थींदी ऐं का बि गाॾी विदाउट परमिट ऐं जेका फिटनेस बिना उहा हली बि न सघंदी रोड ते। एंड वी आर ऑन इट एंड वी आर वर्किंग डे एंड नाइट फॉर इट एंड इंशाल्लाह असां वधि खां वधि जेका ट्रैवल उहा सेफ कयूं पिया। ठीकु आहे अमित कुमार साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। अल्ताफ़ सचर अवान साहब, तव्हां समूरनि महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो, त तव्हां वटि कहिड़ियूं सलाहूं आहिनि? तव्हां वटि कहिड़ो प्लान आहे? तव्हांजे ज़हन में छा थियणु घुरिजे? सॼी दुनिया जदीद थी वई आहे, कहिड़ो प्लान हुजे? हेॾा हादसा थियनि था, उन हादसनि जी का रोकथाम थी सघे, माण्हुनि जूं ज़िंदगियूं बची सघनि। हीअ जीअं ताज़ो तव्हांजे ॻोठ जो वाक़ियो थियो आहे, अहिड़ा वाक़िया न थियनि। अदा पहिरीं ॻाल्हि त जेको आहे सो मां इहो चवंदुसि त जेका इन्वेस्टिगेशन या इंक्वायरी थिए थी त हाणे ॻाल्हि क्लियर बि थिए पई त जेकी असांजा इदारा आहिनि, जेकी फिटनेस सर्टिफिकेट इशू कनि था, जेकी लाइसेंस इशू कनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ बि जेको आहे सो उन्हनि खे इंक्वायरी इन्वेस्टिगेशन में ज्वाइन कयो वञे। जेकॾहिं का गाॾी जेका आहे जंहिंजो मसइलो थिए थो, का एक्सीडेंट थिए थी ऐं जेको हींअर अमित कुमार साहब पाण एडमिट कनि पिया त असां जेकी इशू कयूं पिया फिटनेस सर्टिफिकेट्स, पर उन में गाॾियुनि जा जेके से एग्ज़िट जेके से गेट्स हूंदा आहिनि उहे बंदि हूंदा आहिनि। इवन जेके असां वटि वेनू हलनि थियूं, उहे वेनुनि ते जेके कैपेसिटी हूंदी आहे 12 माण्हुनि जी, त उन में 24 माण्हू था जेको आहे सो भरिया वञनि। इंसान न आहिनि बल्कि जीअं जानवर वांगुरु भरिया था वञनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे जेके इदारा आहिनि, इन्हनि इदारनि जे ख़िलाफ़ एक्शन थियणु घुरिजे। इन इदारनि में जेके माण्हू वेठल आहिनि, जेकॾहिं को सर्टिफिकेट इशू थो करे, फिटनेस सर्टिफिकेट, त जंहिं इशू कयो आहे उन इशूएंस अथॉरिटी जो नालो हुजणु घुरिजे ऐं जेकॾहिं उहा गाॾी जेकॾहिं किथे अहिड़े मसइले में अचे थी त पोइ उन खे बि जेको आहे उनमें जवाबदार तौर ते नामज़द कयो वञे। ॿियो इहो आहे त ड्राइविंग लाइसेंस वारा जेके आहिनि उहे लाइसेंस चेक करण खां बग़ैर माण्हू खे ईअं ॾेई था इशू करे छॾनि। उन्हनि माण्हुनि खे बि जेको आहे रिस्पॉन्सिबल कयो वञे, उन्हनि माण्हुनि खे बि उन में इन्वेस्टिगेशन में आंदो वञे। टीं ॻाल्हि इहा आहे त जेकी असांजा लाइसेंस जिन खे इशू थियनि था, जेकॾहिं हू हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी थो। जी अल्ताफ़ साहब, पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। अहमद नवाज़ चीमा साहब DIG ट्रैफिक पुलिस आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम अहमद नवाज़ साहब। जी वालेकुम। अहमद नवाज़ साहब, डिस्कशन असांजी रोड हादसनि ते, ख़ासि तौर ते नूरियाबाद वारो हादसो आहे, इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि, उन्हनि ते थी रहियो आहे। मोटरवे पुलिस सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी, ॿिया महिमान बि मौजूदु आहिनि। तव्हां केतिरे वक़्त खां वठी इन्हनि शयुनि खे ॾिसी रहिया आहियो? तव्हांजी ज़रूरु रिसर्च हूंदी, कहिड़ा सबब आहिनि वधीक एक्सीडेंट थियण जा? कहिड़ी लापरवाही हूंदी आहे जंहिंजे करे ही हादसा पेश ईंदा आहिनि? जी महिरबानी अदा टाइम ॾियण जी। ईअं आहे त जीअं हाईवेज़ आहिनि त हुते फैक्टर्स डिफरेंट हूंदा आहिनि हादसा जा।
ऐं जेका अर्बन रोड्स आहिनि हुते फैक्टर्स डिफरेंट हूंदा आहिनि। असां डेटा मेंटेन कयूं पिया छाकाणि त मां जेको आहे न कराची ट्रैफिक खे हेड कयां थो, त मां कराची जो जेको डेटा आहे उहा असां 2009 खां जेको आहे उहा असां वटि मौजूदु आहे। हाणे असां NED यूनिवर्सिटी सां मिली करे हिकिड़ो MOU साइन कयो आहे ऐं उहे जेका डेटा आहे असांजो उहा डिजिटलाइज़ बि कनि पिया ऐं उन खां पोइ उन्हनि जो असां एनालिसिस बि कंदासीं। कुझु स्टडी हाणे तक ताईं थी वई आहे ऐं जंहिंमें फैटल एक्सीडेंट्स हूंदा आहिनि जंहिंमें जानूं वेंदियूं आहिनि, उन में असां रिसर्च कई आहे त मोटरसाइकिल वारा ऐं पेडेस्ट्रियन जेका आहिनि उहे मेजर विक्टिम्स आहिनि हादसात जा। इन्हनि में फैक्टर्स जेका आहिनि घणो करे जेका आहे उहा मेजर फैक्टर हूंदो आहे असांजो एहतियाती तदाबीर न वठणु, गाॾी हलाइण में जीअं मोटरसाइकिल में आहे त उन में हेलमेट न पाइणु, बैक व्यू मिरर न हुजनि ऐं उन खां पोइ फ्रीक्वेंट लेन चेंजिंग ऐं कैजुअल एटीट्यूड जेको आहे ड्राइवर जो केयरलेस एटीट्यूड जेका चवंदा आहियूं उहे फैक्टर थींदा आहिनि। ऐं जेका पेडेस्ट्रियन आहिनि उन में घणो करे इहो हूंदो आहे त ही राति जो जेको आहे पेडेस्ट्रियन जा एक्सीडेंट थींदा आहिनि। कल्ह की राति बि जेको आहे न हिकिड़ो पेडेस्ट्रियन जेको आहे गुज़ारे वियो एक्सीडेंट में, 4 वॻे राति जो उहो एक्सीडेंट थियो। ऐं उहो ईअं हूंदो आहे त घिटियुनि में जिथे लाइट्स कोन हूंदियूं आहिनि, स्ट्रीट लाइट्स कोन हूंदियूं आहिनि ऐं राति जो ट्रैफिक घटि हूंदी आहे त गाॾियूं जी फास्ट मूव वेंदियूं आहिनि, उन में को जेको माण्हू आहे बेहतियाती सां रोड क्रॉस करे थो त उहो एक्सीडेंट जो शिकार थी वेंदो आहे। इन ई हिसाब सां ॿिया बि फैक्टर्स आहिनि जेका असां रिसर्च कयूं पिया ऐं उन खां पोइ असां जेका कंपनीज़ आहिनि जीअं मोटरसाइकिल मैन्युफैक्चरर आहिनि होंडा वारा, उन्हनि सां बि असां जेको आहे न मीटिंग्स कयूं आहिनि। उन्हनि खे बि असां कन्विंस कयूं पिया त तव्हां जेको आहे पंहिंजी मोटरसाइकिल में अहिड़ी डिज़ाइन फीचर्स चेंज कयो जंहिंमें जेका ही बैक व्यू मिरर्स आहिनि इहा डिटैचेबल न हुजनि या फिक्स हुजनि त को माण्हू जेको आहे न इन्हनि खे हटाए न सघे। अहिड़ियूं ई शयूं असां जेको आहे न टोयोटा वारनि सां बि कयूं था पिया त उन में अवेयरनेस जनरेट करण जे लाइ बि ऐं जेका इंजनिंग फ्लॉज हूंदा आहिनि रोड्स ते, त जिथे रोड जा कर्व्स जेका आहिनि उहा सही न आहिनि या क्रॉसिंग सही न आहे या हुते लाइट्स कोन आहिनि, त इन में जेका बि रेलेवेंट डिपार्टमेंट्स आहिनि असां उन्हनि सां मीटिंग्स करे उन्हनि खे ऑन बोर्ड वठूं था पिया त ही हिकिड़ो जेको आहे असांजो कलेक्टिव कॉज आहे त शहर में हादसात खे जेको आहे न कंट्रोल करे सघूं। बिल्कुलु एमनवा साहब, असांजो मक़सदु ॻाल्हि ॿोल जो इहो बि आहे त वधि खां वधि अहिड़ियूं कोशिशूं हुजनि माण्हूअ जूं जीअं ज़िंदगियूं महफ़ूज़ रही सघनि, अहिड़ो प्लान हुजे। हाणे सॼी दुनिया ट्रैफ़िक जे हवाले सां जदीद थी चुकी आहे। छा पाण वटि हाणे टेक्नोलॉजी उहा अची वई आहे, अची रही आहे, उन लाइ कुझु तव्हां एफर्ट्स वरिता आहिनि? जी, जीअं तव्हांखे ख़बर आहे त जेको ट्रैफिक जो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे, रोड्स जो इंफ्रास्ट्रक्चर, इंजीनियरिंग जेका आहे उन जी दुरुस्त हुजनि ऐं ट्रैफिक सिग्नल्स हुजनि, इहा सभु शयूं जेको आहे इहा ट्रैफिक जी रवानगी में बि मदद कंदियूं आहिनि ऐं हादसात खां बचण में बि मदद कंदियूं आहिनि। हाणे हिन महिल इहो आहे त कराची में सेफ सिटी जो प्रोजेक्ट जेको आहे उहो शुरू थी वियो आहे, उन ते कमु हले पियो ऐं उन खां पोइ हाणे जीअं पीपल्स बस सर्विस आई आहे त उन ई ऐं BRT वग़ैरह आयूं आहिनि त इन में वर्ल्ड बैंक वग़ैरह जा ही प्रोजेक्ट्स आहिनि। इन सां असांखे उमेदु आहे त इन जा जेका इलाइड सेगमेंट्स आहिनि उहा ट्रैफिक मैनेजमेंट बि उन में शामिल आहे। हुन में हाणे ट्रैफिक सिग्नल्स जी अपग्रेडेशन थिए पई, उहा प्रोजेक्ट आयो आहे ऐं उहा स्मार्ट सिग्नल्स हूंदा। स्मार्ट सिग्नल सां इहो थींदो त असांखे जेका टाइमिंग्स आहिनि उहा रिमोटली कंट्रोल करे सघंदासीं सेफ सिटी जे कंट्रोल रूम खां। ऐं उन खां अलावा जेको आहे मॉनिटरिंग जेका आहे वॉयलेशन जी मॉनिटरिंग, उहा बि जेको आहे न मैनुअली न कंदासीं, पोइ उहा इलेक्ट्रॉनिकली थी वेंदी। कैमरे सां ई लेन चेंज जी जेका वॉयलेशन आहे उहा डिटेक्ट थी वेंदी, स्टॉप लाइन जी वॉयलेशन
उहा डिटेक्ट थी वेंदी। बिल्कुलु ईअं जीअं लाहौर में थिए पियो, लाहौर जे सेफ सिटी प्रोजेक्ट में बि ईअं आहे अच्छा त जॾहिं उहो इवन स्पीड डिटेक्शन बि थिए थी जी त उहो ऑटोमेटिकली चालान जेको आहे न थी वेंदी आहे गाॾी जेका वॉयलेट कंदी एमन आहे। नवाज़ साहब, त असां कराची में बि हाणे इहा इन प्रोजेक्ट्स ते कमु हले पियो। अच्छा, इहा माफ़ कजो, टेक्नोलॉजी सां ई ये- असां जी, जी। मैनेजमेंट ऐं इन्फोर्समेंट बहितर करे अच्छा, सघूं जेके था। मां रोडनि जे हवाले सां मालूम कंदुमि त जेके खॾा पइजी विया आहिनि कराची शहर में अक्सर असां ॾिसूं था त उन्हनि जे करे ट्रैफ़िक ते असरु पवनि था, उन जे करे गाॾियुनि ते बि लाज़मी असरु पवंदा हूंदा, उन्हनि पासनि ते बि तव्हां कुझु सिफ़ारिशूं लिखियूं आहिनि? जी हा, तव्हांखे ख़बर आहे कि ही लास्ट मॉनसून में कराची में तमामु घणी बरसातूं थियूं ऐं उन में तक़रीबन कराची जे सभिनी इलाइक़नि में रोड्स जेका न उहा मुतासिर थिया आहिनि। उन में असां जेका मेजर हुई रोड्स ऐं जिथे मेजर रिपेयर दरकार हुई उन जे लाइ गवर्नमेंट खे लिखियो बि हुयो, निशानदेही बि कईसीं ऐं उन खां पोइ उन्हनि ते कमु बि शुरू थी वियो आहे। हाणे तव्हां ॾिसंदव कराची में घणनि ई डिस्ट्रिक्ट्स में मेजर रोड्स जी रिपेयर हले पई, पर इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त रोड्स जे टुटण जे करे हादसात बि थींदा आहिनि ऐं उन में जेको आहे ट्रैफिक क्लॉग बि थींदी आहे ऐं माण्हुनि खे तमामु घणी जेका परेशानी आहे हिन महिल उहा रोड्स जी जेका सिचुएशन आहे रिपेयर जी उन जे करे आहे। अच्छा, महिरबानी अहमद नवाज़ चीमा साहब तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू हो, उन इशूअ ते असां डिस्कशन कईसीं। ख़ासि तौर ते हीअ सूरताल जेकी जुड़ी आहे, सॼी दुनिया जदीद थी वई आहे। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। मोहम्मद अली थलो साहब तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। वही सियाल तव्हांजी महिरबानी। अल्ताफ़ सचल अवण साहब तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सभिनी KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो, हिन अहम इशूअ ते डिस्कशन में हिसो वरितो। हितां कुझु सलाहूं सरकार ॾे वञी रहियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि ॾे वञी रहियूं आहिनि त असीं पंहिंजो जेको सॼी दुनिया जदीद थी चुकी आहे, असां पंहिंजे निज़ाम खे जदीद बणायूं। हाणे उहो जेको पुराणो निज़ाम आहे उन तहत इहे जेके ॻुझ ॻोह में कंहिंखे परमिशन ॾियणु, कंहिंखे परमिट ॾियणु, फिटनेस सर्टिफिकेट जा कुझु पैसा वठी उनखे उहे जारी करणु, अगरि इहे सभु शयूं कयूं वञनि थियूं उन सां इंसानी जानियूं हली थियूं वञनि। का बस सड़े थी उन में माण्हू सड़ी था वञनि, उन जी इजाज़त कंहिं ॾिनी, उहा पुराणी बस हुई, उन जा चेचिस कीअं वधाए, कीअं सीटूं वधायूं वियूं, इहे सभु शयूं आहिनि। सॼी दुनिया पंहिंजे कमाईअ जा, रोज़गार जा, ईमानदारीअ जा, महिनत जा खोड़ तरीक़ा मौजूदु आहिनि, पर इंसानी जानियुनि सां खेॾी करे अगरि के माण्हू कमाए रहिया आहिनि उन हवाले सां सरकार खे ज़रूरु इन जो नोटिस वठणु घुरिजे। मोटरवे पुलिस खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करणु घुरिजनि, समूरनि इदारनि खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करणु घुरिजनि, ख़ासि तौर ते सिहत खाते खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करणु घुरिजनि त हीअ अगरि एमरजेंसी बुनियादनि ते सिंध हुकूमत वटि सर्विस मौजूदु हुजणु घुरिजे त अगरि 1122 ते केरु कॉल करे थो त फौरी तौर ते उते फायर ब्रिगेड बि पहुचे, एम्बुलेंसिस बि पहुचनि। उहो सिंध हुकूमत हेल्थ खाते तरफ़ां गॾियल तौर ते थिए। ट्रामा सेंटर मौजूदु न आहिनि के, असीं ॾिसूं था समूरे सिंध जा जेके रोड आहिनि, वॾा हादसा मांझंदि वटि अक्सर रोड हादसा थींदा आहिनि, उते अञा ताईं रोड ठहनि पिया था, रोड जो प्रॉब्लम आहे त उते इंसानी जानियूं हली वेंदियूं आहिनि ऐं उते जी मौजूदा जेके भर पासे जी इस्पतालूं आहिनि, मांझंदि इस्पताल हुजे, उते कहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, हिन जदीद दौर में जदीद प्लान ठाहे उन ते अमल जी ज़रूरत आहे त जीअं असीं जिथे 10 माण्हुनि जो 10 नुक़सान थियणा आहिनि उते लाज़मी आहे 2 नुक़सान थींदा, घटि में घटि नुक़सान थींदा अगरि को हादसो पेश अचे थो। उन सूरत में ई उहो थी सघे थो जॾहिं शयूं असां प्लान हेठि हुजनि, जदीद हुजनि ऐं ईमानदारी बुनियादनि ते असां कमु करे सघूं। वरी नवनि इशू सां गॾु ॿिए गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।